राणी हद ॾियण शाग स्टाफ ते सता बिरादरीअ जे माण्हुनि औरतुनि समेत होटल मथां चढ़ाई करे लखें रुपयनि जो सॼो सामान भञी बोरा करे फरार थी विया। उन सिलसिले में फौजी लियाकत सहतो एहतजाज कंदे इबरत न्यूज़ खे ॿुधायो त ॾियण शाख ते मुंहिंजी होटल आहे। उते ॻोठ सावण सहतो जा रहवासी सिकंदर सहतो, शहज़ादो सहतो, कामरान सहतो, एजाज सहतो ऐं नवीद सहतो पंहिंजनि औरतुनि खे साण करे डंडनि सां होटल ते अची सामान जी तोड़ फोड़ करे ॾिनऊं, जंहिंमें 2 फ्रिजूं, LCD, 1800 वाट जी बैटरी, UPS, कमंद जी रस मशीन, कुर्सियूं, टेबलूं, कोप, जग, बोतलूं समेत होटल जो सॼो सामान डंडनि सां भञी नाकारा करे नारा हणंदा फरार थी विया। हिन वधीक ॿुधायो त हमलावरनि सां खूनी मामले तां छेड़ो हलंदड़ आहे। असां बिरादरी तौरु फ़ैसिलो ॾियण तयारु आहियूं, पर हू ॾाढ करे असां सां फ़ैसिलो नथा कनि। असांखे कोर्ट सगोरीअ पारां ज़मानत बि मिलियल आहे ऐं होटल हलाइण जो लेटर बि मिलियल आहे। उन जे बावजूदि हिननि कोर्ट जी तौहीन करे असांजो अंदाज़न 10 लखनि रुपयनि जो नुक़सानु करे वॾो ज़ुल्म करे विया आहिनि। हिन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फिरोज़ ऐं हद जे MNA सैद इब्राहिम अली शाह खे अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे, वरना हू असांखे घर वेठे मारे वेंदा। मौलाबखश ٿيٻو, عبرت نيوز रिपोर्टर कोटड़ी मुंद कबीर।